गिदड़, तितर ऐं चइनि मवालनि जी इंतिहाई दिलचस्प ऐं सबक़-आमूज़ कहाणी। आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार। हूं आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। सॼो हिकिड़े ॾींहं जी ॻाल्हि आहे त हिकिड़े गिदड़ खे हिकिड़े ॾींहुं शिकार बिने कोन लॻो। सॼो ॾींहुं भॼ भॼां कयाईं, पर किथां बि को खाधो किथां न मिलियसि। सो बुख में अची पाह थियो, अची बुख वरायसि। गिदड़ अञा बुख में पाह थींदो सोचींदो अॻियां वधी रहियो हो त ओचितो ॾिसे त हिकिड़ो तितर लवनि में लिको वेठो आहे। सो लवनि जी चौधारी फिरी करे गिदड़ आस्ते आस्ते करे तितर ॾे खणी लूह कयाईं त तितर खे झले वरिताईं। तितर जॾहिं झलिजी पियो त गिदड़ खे चयाईं, ए अदा गिदड़, मूंखे भला खाई छा कंदे? मूंखे छॾ त तोखे ऐं तुंहिंजे बचनि खे पियो दुआ कंदुसि। गिदड़ चयो, तोखे छॾियां त सही, पर मूंखे बुख अची वरितो आहे। सो तो जहिड़े सणिबे माल खे भला कीअं छॾियां? उहो ॿुधी करे तितर चयो, अदा जेकॾहिं तोखे आउं कुझु खारायां पियारियां त पोइ भला मुंहिंजी जिंद छॾींदे? गिदड़ चयसि, हाओ, पोइ भला मुंहिंजे खाधे जो को बंदोबस्तु कर। तितर चयसि, हाओ अदा, तूं फ़िलहालु मूंखे न खा, थोरो अॻिते हल त आउं तुंहिंजे लाइ को बंदोबस्तु करियां थो। थोरो अॻिते विया त रस्ते तां ॾिसनि त टे मायूं अचनि पियूं जिन खे मथे ते मखण जूं चाॾियूं आहिनि ऐं उहे मायूं कचारियूं कंदियूं पियूं अचनि। तितर गिदड़ खे चयो त हाणे मूं मां हथु कढ त आउं तुंहिंजे खाधे जो को बंदोबस्तु करियां। गिदड़ तितर खां पक वरिती, कसम खणाया ऐं पोइ हथु कढियाईंसि। तितर छा कयो जो आस्ते आस्ते हिननि मायुनि जे वेझो वियो ऐं चौधारी फिरणु लॻनि। ते मायुनि बि ॾिठो त तितर अची भुल ॾिनो आहे। सो तितर खे झलण जी कोशिश में मखण जूं चाॾियूं मथे तां लाहे हेठि रखियाऊं ऐं तितर खे पकड़ण जी कोशिश में लॻी वियूं। तितर बि होशियारु पखी हो, सो टिपकियूं ॾींदो ॾींदो मायुनि खे थोरो परभरे वठी वियो। जीअं मायूं परभरो वयूं तीअं गिदड़ बि अची मखण खाइणु लॻो। मायूं तितर झलण में लॻियूं पियूं हुयूं, पोयां गिदड़ सभु मखण खाई वियो। जॾहिं मखण खाई ढो कयईं तॾहिं तितर वरी पोइते चाॾियुनि ॾांहुं मोटियो त मायूं बि तितर जे पोयां पोयां भॼंदियूं आयूं। तितर ॼणु ॾिठो त गिदड़ खाई ढो करे वेठो आहे। तॾहिं गिदड़ खे चयाईं त अदा गिदड़, हाणे भला मुंहिंजी जान छुटी। ते गिदड़ चयसि, अदा मूं मखण खाई त ढो कयो आहे, पर हीअं कर जो हिकिड़ो भेरो मूंखे खिला त मुंहिंजी दिलि ख़ुशि थिए, पोइ भले तूं जिथे जो आहीं ओॾे ई हलियो वञ। तितर चयो, भला ठीकु आहे, पोइ थोरो अॻिते हल। अञा थोरो अॻिते हलिया। हाणे तितर उॾामंदो पियो वञे ऐं गिदड़ हेठां पियो वञे। ॾिसनि त 4 मवाली अचनि पिया। 2 मवाली ठोड़ा हुजनि त ॿिनि खे वरी हथनि में ॾंडा। तितर उॾामी आस्ते आस्ते वञी हिकिड़े मवाली जे ठोड़ ते वेठो। ॿिए मवाली जो ॾिठो त शिकार चङो वेठो आहे, सो ठका करायसि ॾंडो। पर एतिरे में तितर त वियो उॾामी, ॾंडो वञी मवाली जे ठोड़ में लॻो। ॾंडे लॻण शर्त मवाली अची दाहूं कयूं त अदा मारे विधई, मारे विधई। ॾंडे वारे मवाली चयो, अदा मूं त तितर खे मारण जे लाइ ॾंडायो हुयो, हीउ त वञी तुंहिंजे मथे में लॻो। पोइ त 4 मवाली बहस कंदा हिक ॿिए सां जोड़ थी विया। मवालियुनि जी इहा हालत ॾिसी करे गिदड़ अची खिल में छुटियो, अची खिलियो ऐं खिली खिली खेरो थी पियो। जॾहिं गिदड़ सामत में आयो, साई पचायईं त तितर चयसि, अदा भला हाणे आउं आज़ादु आहियां, मुंहिंजी जिंद छॾ। ते गिदड़ चयसि, अदा तोखे आउं छॾींदुसि, तूं त हाणे आज़ादु आहीं, पियो उॾामी, पर मूंखे हिकु दफ़ो रोआड़, इहो आउं तोखे गुज़ारिश करियां थो, पोइ तूं जिथे जो आहीं भले हलियो वञ। ते तितर चयसि, भला ठीकु आहे, चङो अॻिते हल। हलंदे हलंदे कंहिं ॻोठ जे ॿाहिरां अची पहुता। छा ॾिसनि त उन ॻोठ जा ॿार रांदि पिया कनि। तितर छा कयो जो उन्हनि ॿारनि जे मथां अची उॾामण ऐं फेरा ॾियणु लॻो। ॿारनि जो तितर खे उॾामंदो ॾिठो त सो अची इहो करणु लॻा ऐं तितर खे झलण लाइ टिपकियूं ॾियणु लॻा, गोड़ करणु लॻा, वॾे आवाज़ सां हुल करणु लॻा। उन ई हुल ते ॻोठ जा कुता बि अची गॾु थिया ऐं ॿाहिरि अची निकिता।
परियां जो गिदड़ खे बीठल ॾिठऊं सो अची गिदड़ जे पोयां पिया। गिदड़ वीचारो कुतनि खे ॾिसी वठी भॻो अची टोड़ियो। कुता त कुझु पंध ताईं पंधु करे गिदड़ जे पोयां विया ऐं पोइ बीह रहिया ऐं मोटी आया। पर गिदड़ वीचारो पोइ डप जो मारियो सो सोचाई तंहिं सम्झो त गिदड़ अञा मुंहिंजे पोयां काईंदा अचनि। सो उन डप में जेतिरो तेज़ भॼी सघियो थे ओतिरो भॼी वियो ऐं झंग भेड़ो वञी थियो। डोड़ंदो वञी झंग में निकितो ऐं मथां खां तितर बि उॾामंदो गिदड़ वटि अची पहुतो गिदड़ वटि ऐं चयईंसि त अदा गिदड़ भला हाणे मुंहिंजी जिंद छुटी। तंहिं ते गिदड़ तोबा करे हुन मां हथ कढिया चयईं त अदा मूं तोबा कई, हाणे तितर तूं जिथे जो आहीं ओॾे हलियो वञ। पोइ तितर पखी पंहिंजे आस्थाने ॾे उॾामी वञी पहुतो ऐं उनखां पोइ गिदड़ कॾहिं बि कंहिं पखी खे तंग न कयो। सचो उमेदु आहे त हिन कहाणी जो मक़सदु तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो त अजायो कंहिंखे बि तंग न करणु घुरिजे ऐं पंहिंजे हदनि में रहिजे। तो वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।